वो डॉक्टर थियण जो ख्वाब खणी घरां निकिती हुई। अखियुनि में मुस्तक़बिल जे लाइ वॾियूं वॾियूं उमीदूं हुयसि, पर खेसि कहिड़ी ख़बर त जिते हूअ ज़िंदगियूं बचाइण सिखण वञी रही आहे, उते ई संदसि ज़िंदगी महफ़ूज़ न रहंदी। उहो केतिरनि ॾींहंनि खां सख़्तु ज़हनी दबाव ऐं सदमे जो बि शिकार हुई। ख़बर नाहे त खेसि केतिरनि ॾींहंनि खां टॉर्चर ऐं ब्लैकमेल कयो पियो वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध वाइस सां गॾु आउं अली रज़ा मंगी। असां ॻाल्हि करे रहिया आहियूं मीरपुर ख़ास जे मोहम्मदी मेडिकल कॉलेज जे 3 साल जी शागिर्दियाणी फ़हमीदा लगारीअ जी, जंहिंजे आपघात वारे वाक़े हाणे हिकु नओं ऐं ख़ौफ़नाक मोड़ अख़्तियार करे वरितो आहे। नाज़रीन, पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल जे सदर डॉक्टर रिज़वान ताज पारां जोड़ियल फैक्ट फाइंडिंग कमेटी जी रिपोर्ट में अहम शयूं साम्हूं आयूं आहिनि। रिपोर्ट मूजिबि फ़हमीदा जे घर वारनि इंकिशाफ़ कयो आहे त संदनि न्याणीअ खे कुझु शागिर्द ऐं ॿिया माण्हू लगातार तंग करे रहिया हुआ। रिपोर्ट में इंतज़ामी गिफ़लत खे ज़ाहिर कंदे ॼाणायो वियो आहे त शागिर्दियाणी इन हिरासानीअ बाबति कॉलेज इंतिज़ामिया खे पिणु शिकायत कई हुई। इंतिज़ामिया को बि नोटिस न वरितो, न ई खेसि तहफ़ुज़ फ़राहम कयो। इंतिज़ामिया जी बेहिसी ऐं हिरासानी सबबि फ़हमीदा केतिरनि ई ॾींहंनि खां सख़्तु ज़हनी दबाव ऐं सदमे जो पिणु शिकार हुई। रिपोर्ट मूजिबि फ़हमीदा जे मोबाइल फ़ोन जो डेटा फॉरेंसिक जांच जे लाइ उमाणियो वियो आहे। उन मां बि अहम सबूत मिलंदा ऐं इहे ई सबूत मिलंदा त खेसि केरु ऐं कीअं ब्लैकमेल या हिरासा करे रहियो हो। PMDC वाज़े कयो आहे त रुगो एंटी हिरासमेंट कमेटियूं ठाहिणु काफ़ी न आहे, उन्हनि जो फ़ाल हुजण बि इंतिहाई ज़रूरी आहे। जेकॾहिं कोई इदारो शिकायत ते अमल नथो करे त शागिर्द सिधो सौ PMDC सां राब्तो करे सघनि था। हिन रिपोर्ट खां पोइ केतिरा ई सवाल जनम वठनि था त छा मेडिकल कॉलेजिस में न्याणियूं महफ़ूज़ आहिनि? कॉलेज इंतिज़ामिया शिकायत बावजूदु ख़ामोश छो रही? छा उहे बि इन जुर्म में बराबरि जा शरीक आहिनि? छा हिरासा कंदड़नि खे एतिरो ख़ौफ़ नाहे जो उहे हिकु इंसान खे मौत जे मुंहं ताईं पहुचाए छॾीनि था? फ़हमीदा लगारी जो केस हिकु शागिर्दियाणी जे मौत जो केस नाहे, पर उहो इन निज़ाम जी शिकस्त आहे जेको शागिर्दियाणियुनि खे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम वञे थो। जेकॾहिं उन्हनि हिरासा कंदड़नि ऐं ग़ाफ़िल इंतिज़ामिया खे इबरतनाक सज़ा न मिली त सुभाणे का ॿी न्याणी फ़हमीदा लगारीअ वांगुरु उन ज़ुल्म जो शिकार थी सघे थी।